कंधाकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। कंधाकोट सहाफ़त जे आलमी ॾिहाड़े जे ॾींहं ते कंधाकोट जे सहाफ़ियुनि पारां प्रेस क्लब जे सदर पीरबख्श भंगवार ऐं जनरल सेक्रेटरी राजा गोपीचंद जी अॻुवाणी में प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी क़ौमपरस्त धुरियुनि बि पिणु शिरकत कई। जिते सियासी समाजी क़ौमपरस्त धुरियुनि में ऐं सहाफ़ियुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु सहाफ़ी बि इंतिहाई ख़ौफ़ वारी ज़िंदगी में रिपोर्टिंग करे रहिया आहिनि। हुननि चयो त सहाफ़ी बिरादरी धड़ल्लनि जे निशाने ते शुरूअ खां आहे, पर हाणे पुलिस जे ख़िलाफ़ जाइज़ ख़बरूं मोकिलण ते पुलिस जे निशाने ते बि आहे, जंहिंजो वाज़े मिसाल पुलिस ख़िलाफ़ ख़बर मोकिलण ते शिकारपुर पुलिस तरफ़ां लोकेटर साण करे मुख़्तलिफ़ गाॾियुनि सां सिविल ड्रेस में एसएचओ ख़लील रिंद जी अॻुवाणी में 4 गाॾियूं साण करे काफ़ी सारा पुलिस एहलकार कंधाकोट पहुची पंहिंजे करे घंटा घर वटि सिंध टीवी न्यूज़ जे ऑफिस मथां चढ़ाई करे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बका मोहम्मद भंगार ऐं सलीम मीराणी खे अगवा करे धाड़लनि जी अखि में खणी वञण जी कोशिश कई, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हुननि सहाफ़त जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते असां उन पुलिस गर्दीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे वज़ीर आला सिंध, आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो ऐं वस वारनि खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त एसएचओ ख़लील रिंद समेत आयल सहाफ़ी अगवा कंदड़नि मथां फुल फॉर एफआईआर दाख़िल कई वञे ऐं मुतासिर सीनियर सहाफ़ी बका मोहम्मद भंगार ऐं सलीम मीराणी सां इंसाफ़ कयो वञे।